जय सच्चिदानंद आयो सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। ॾिसो, इहा आहे सेल कचालुनि जी भाॼी जेका मां हिते ठाहे करे तयारु कई आहे ऐं जंहिंजी रेसिपी मां तव्हां सां गॾु अॼु हिते शेयर कंदमि। त सेल कचालू ठाहिण लाइ मां हिते लॻभॻि 1-1.5 पाव खनि कचालू खया आहिनि। हिन कचालुनि खे साफ़ सां धोई करे प्रेशर कुकर में मां लॻभॻि 1-1.5 गिलास पाणी विधो आहे ऐं थोरो सो हिन में लूणु विझी करे हिन खे जेको आहे न गैस ते चढ़ाईंदमि ऐं हिन खे 2 सीटियूं तव्हांखे ॾियारणियूं आहिनि। वधीक सीटियूं तव्हां बिल्कुलु न ॾियारजो। त 2 सीटियुनि खां पोइ कचालू जेके आहिनि न जॾहिं थधा थी वञनि सुठे सां त हिन खे जेको आहे न असांखे छिलणो आहे। त सभिनि कचालुनि खे तव्हां हिते जेको आहे न छिले करे तयारु करे वठो ऐं छिलण खां पोइ हिन सभिनि कचालुनि खे हिन तरीक़े सां ॾिसो मां छिले रखिया आहिनि ऐं हिन खे हाणे जेके आहिनि न असांखे 2 तक करणा आहिनि, वधीक न, बसि ईअं 2 तक लंबा लंबा था कयो ऐं उन खां पोइ हाणे इन्हनि तकनि खे असांखे तरणो आहे। त मां हिते गरम तेल में इहे कचालुनि जा तक विझी करे हिननि खे जेको आहे न तरे करे कढंदमि। हिनखे वधीक तरणो कान्हे, वधीक ॻाढ़ो सोक न करणो आहे, पर सुनहरो सुठो थी वञे ऐं गोल्डन सी जेका आहे न क्रिस्पी सी लेयर हिन जे मथां अची वञे तेसि ताईं तव्हां हिनखे जेको आहे न सुठे सां तरे करे तईअ मां कढी वठो। ऐं अॼु सुबुह ई मां कोतवानीस किचन में दम अरबी यानी कि दम कचालुनि जी रेसिपी शेयर की आहे। त चाहो त उहो वीडियो ॾिसी था सघो, मां डिस्क्रिप्शन बॉक्स में उन जो लिंक तव्हांखे ॾेई छॾंदमि। त ॾिसो, हिन तरीक़े सां मां सभिनि कचालुनि खे तरे करे कढियो। हाणे हिकु तईअ में मां 1 केवी तेल खयो। हाणे हिन में मां विझंदमि 1 चमचो जीरो ऐं बारीक कटियल हरा मिर्च, तव्हां पंहिंजे हिसाब सां मिर्च घटि वधि विझो, ऐं 2 बसर जेके मां बारीक हिते कटे करे रखिया उहे हिन में विधा। हाणे हिन बसरनि खे सुठो ॻाढ़ो थियण ताईं तव्हांखे जेको आहे न तेल में भुनणो आहे। फुल फ्लेम ते तव्हां हिनखे सुठे सां भुनी वठोसि। त ॾिसो, बसरनि जो कलर जेको आहे न थोरो थोरो चेंज थियणु स्टार्ट थी चुको आहे, हल्को गुलाबी थी वियो आहे। हिनखे अञा थोरी देरि असां जेको आहे न भुनंदासीं। बसरनि जो कलर जीअं ई सुनहरो थी वेंदो, थोरो सो डार्क कलर थी वेंदो, उन खां पोइ असां हिन में विझंदासीं सुका मसाला। त ॾिसो, बसरनि जो कलर चेंज थी चुको आहे। त हाणे मां हिन में विझंदमि 1 चमचो धाणा, 1/2 चमचो हैड, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि या वधि ॾिसी वठिजो, ऐं 1/2 चमचो मां हिन में विझो अमचूर पाउडर। ऐं हिन सभिनि मसालनि खे जेको आहे न सफ़ा सिम ते तव्हां थोरो सो भुनी करे उन खां पोइ हिन में जेके आहिनि न 2 वॾी साइज़ मां टमाटा जेके आहिनि न बारीक कटे करे रखिया उहे टमाटा हिन में विधमि ऐं सुठे सां हाणे हिन टमाटनि खे मिक्स करे असां जेको आहे न ढके करे हिनखे थोरी देरि सिझाईंदासीं। 5 मिंट टमाटनि खे सिझायो ऐं उन खां पोइ जेको आहे न असां टमाटनि खे जेको आहे न चेक करे था वठूं त टमाटा जेके आहिनि सुठा सॉफ्ट थी चुका आहिनि। हाणे तव्हां केवीअ सां हिन तरीक़े सां हिननि टमाटनि खे बसरनि खे न थोरो सो मैश कयो ताकी टमाटर ऐं बसर जेके न सुठे सां पाण में घुलिजी मिलिजी वञनि ऐं मसालनि जो बि सुठो सवादु थिए। त हिन तरीक़े सां ॾिसो, केवीअ सां जेको आहे न मां मेटे करे हिन दाग खे पचायो। त हाणे जीअं ई सुठे सां मेटिजी वञे हिन में तव्हां विझो थोरा सा धाणा ऐं कचालू जेके असां तरे रखियासीं। ऐं हाणे हिन में थोरो सो असां विझंदासीं पाणी, वधीक न, नंढड़ो 1 कोप तव्हां पाणी विझो ऐं पाणी विझण खां पोइ जेको आहे न असां हिनखे थोरी देरि सिम ते ढके करे सिझाईंदासीं। उन सां छा थींदो न, कचालुनि में मसालनि जी ॾाढी खुशबू ऐं रंगत जेका आहे ॿई सुठे सां अची वेंदी। त 5 मिंट हिन कचालुनि खे सुठे सां सिम ते सिझाए करे ऐं ॾिसो त हिन तरीक़े से तव्हां मिक्स कयोसि ऐं ॾिसण में ॾिसो लॻे थी न भारी गिरी सुहिणी ऐं टेस्टी ऐं खाइण में बि ॾाढी स्वादिष्ट ठहंदी आहे ऐं ख़ासि करे ढोढनि सां गॾु त इहा भाॼी अञा बि ज़ोरदार लॻंदी आहे। त ॾिसो, हिन तरीक़े सां सेल कचालू जेके आहिनि मां हिते ठाहे तयारु कया। ऐं हाणे मां हिन में जेको आहे न गरम मसालो विझंदमि। वैसे त गरम मसालो विझणु ऑप्शनल आहे, पर थोरो सो गरम मसालो जेको आहे न विझण सां सवादु भाॼीअ जो वधी वेंदो आहे। थोरा मां हिन में बारीक कटियल सावा धाणा बि विधा ऐं सुठे सां हाणे हिनखे मिक्स कंदासीं
ऐं मिक्स करे जेको आहे न त गैस जो फ्लेम बंदि कयो। ॾिसो छो जो त असां हिनखे तरियोसीं ऐं वरी से ग्रेवी में सिझायोसीं न, इन करे असां हिनखे जेको आहे न वधीक सीटियूं न ॾियाराईंदा आहियूं, न त हे जेको आहे न सॉफ्ट थी करे ऐं पूरो मिक्स थी वेंदो आहे, त जेके पीस थींदा आहिनि न कचालुनि जा उहो सवादु न ईंदो आहे। त हाणे इन भाॼीअ खे जेको आहे न असां सर्व था कयूं, त सेयल कचालू जी भाॼी जेका आहे तयारु आहे। त खायो हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, डोडे सां, चांवरनि सां, सभिनीनि सां गॾु जेका आहे इहा भाॼी ॾाढी टेस्टी लॻंदी आहे, ॾाढी ई ज़बरदस्त लॻंदी आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे अॼु जी इहा रेसिपी सेयल कचालुनि जी, ॿुधाइजो ज़रूरु कमेंट करे। ऐं जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं तव्हांजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त मिलूं था जल्दी हिकु नई रेसिपी सां, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।